पन पन थी वयुसि विखरी दुखेड़नि जी हवाउन में। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त चुंड के मड़ी में 40 में वेहण दौरान हिंदुअनि जे रूहानी पेशवा सिलेंडर में अचानक बाहि लॻण सबबि गुरु उधमगिर कराची जे निजी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे देहांत करे वियो, जंहिंजो मड़ खिपरो जे खोड़ी दरबार में आंदो वियो, जिते हिन जे हज़ारे मुरीदनि आख़िरी दीदार कयो। केतिरनि ई मुरीदनि मड़ जो आख़िरी दीदार कंदे रोईंदा रहिया, जॾहिं त आख़िरी दीदार बाद गुरु उधमगिर जो मड़ चुंडके जी मड़ी में समाधि ॾिनी वेंदी, जॾहिं त आख़िरी दीदार में खोड़ी दरबार जे गादी नशीन गुरु कपिलगिर सेठ मोहनदास, भगवान दास होतवाणी, मुखी मोहन ऐं ॿिनि हज़ारे मुरीदनि शिरकत कई। जॾहिं त उधमगिर जे लाॾाणे ते खिपरो चुंडको सांगड़ पेरूमल में हिंदुअनि जे सोग में पंहिंजे हर क़िस्म जो कारोबार बंदि रखियो, जॾहिं त हिंदुअनि जे कंहिं बि नाले वारे अॻवाणी या चूंडियल नुमाइंदे मड़ सां गॾु कोन हुआ। अपने जिगर को बाबा उधमगिर को। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।